इस्लामकोट भरिसां ॻोठ महाबूजो तड़ में पीटीआई सां तालुक़ रखंदड़ भील बिरादरी जे माण्हुनि पीपी ज़िले इंफॉर्मेशन सेक्रेटरी नंदलाल माली सां मुलाक़ात करे पीटीआई छॾे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसिफ अली ज़रदारी जी क़यादत ते एतमाद कंदे पीपल्स पार्टी में शामिल थियण जो ऐलान कयो, जंहिंमें लक्ष्मण भील, परमानंद भील, सोभू भाणजी भील, सावण भील, लालू भील, विष्णु भील, प्रसू भील, वीरजी मंठार भील, सारू भील, मंदरू भील, वलू भील, जानू भील, मीरो भील, चीलू भील, रेबू भील, जेठू भील, नंदलाल भील, मुकेश भील ऐं बद्धू भील समेत ॿिया शामिल आहिनि। इन मौक़े ते कामरेड नंदलाल माली ॻाल्हाईंदे चयो त पीटीआई छॾे पीपी में शमूलियत अख़्तियार कंदड़ भील बिरादरी जे माण्हुनि जी आजियां कयूं था। पाकिस्तान पीपल्स पार्टी ॻोठ महावीर भील जे समूरनि रहवासियुनि सां हर दुख सुख में गॾु हूंदी। भील बिरादरी जी उमीदनि ते पूरो लहण जी हर मुमकिन कोशिश कंदासीं। हुन चयो त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसिफ अली ज़रदारी थर जे माण्हुनि जी ख़िदमत कई आहे। ईंदड़ आम चूंडुनि में ज़िले थरपारकर जे समूरनि तकनि ते पीपी वॾी अक्सरियत सां कामयाब थींदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।